नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो खां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो वेझो बुज़ुर्ग बरमबरी जे सालियाने उर्स मुबारक जो तक़रीबूं जारी आहिनि, जिते वॾे तादाद में पांधीड़ा पिण पहुता आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था अवेस कुंबर जी रिपोर्ट में। खिप्रो वेझो सूफ़ी बुज़ुर्ग बरमबरी जे सालियाने उर्स मुबारक जो तक़रीबूं जारी आहिनि, जिते वॾे तइदाद में पांधीड़ा पिण पहुतल आहिनि। 40 फुट ऊचे काठियुनि जे मीनार खे पाए ॾेई मेले जी तक़रीबनि जी शुरूआत कई वई। 40-50 फुट जो जेको मच ठहे थो, ही आवाम ही ॿार ही बच्चा सभु उन्हनि जे मच जे लाइ अचनि था। मच में शफ़ात आहे, ईअं कोन त न ही हर बीमारी ते हर शइ ते जेको उन्हनि खे शफ़ा मिले थी तॾहिं ई अचनि था, न त आवाम दुनिया जा मेला आहिनि उन्हनि ते ईअं नथो वञे। कई हज़ारी मेला लॻनि था पंहिंजे सिंध में। इहा आहे त जेको मच ॿारे इफ़्तिताह कयो ईंदो आहे, धणी जे जेको मरीज़ आहे ॿियो आहे हुनखे शफ़ा मिले थी। 302 जी सिंध पंजाब बलोचिस्तान सरहद पर के इंडिया खां बि अचनि था, लंडन खां बि अचनि था। जेको आहे हिकिड़ो जॾहिं घुराए हुननि खे रसनि था, पर माण्हू परे परे खां हूअं बि अचनि था। हीअ हर 4 ॾींहं अहिड़े तरीक़े सां मिसाल जीअं हाणे हूं त आम एतिरी कोन थी सघे, पर हीअ ॾियारो आहे दरवेश जो त हुन ते ज़ाहिर इहा वधीक रश ओड़ी थी हले पियो। ऐं मेले में ॾाढो मज़ो लॻो पियो आहे। अॼु राति वरी मच लॻंदो, इन में वॾो मज़ो आहे। ऐं सुबुह जो मल पहलो आहे न घोड़नि जूं डोड़ूं तमामु सुठियूं थींदियूं। हा भलो पियो हले। किशमिश वधीक पई हले। का ख़बर कोन्हे न, असां मिठाई में मिठाई 200 रुपया किलो। हर शइ हले पई। घोड़ो आहे जेको रांदीको आहे, घड़ी बड़ी आहे, हार आहे, बटूं आहे, सुठी शइ हले पई। ज़बरदस्त मेले खे चानस आहे। हीअं मचे प्रोग्राम बि आहे। आवाम ज़बरदस्त आई आहे। मलाइकड़ा हलनि पिया, घोड़नि जूं गोयूं हलनि पियूं, हर शइ 500 ताईं आहिनि, 1000 ताईं आहिनि, 800 ताईं आहिनि। साईं इन में चवंदा सिंधी सॻियूं चवंदा आहिनि, ॿियो बलोच चवंदा आहिनि। हे 2-3 डिज़ाइन पिया आहिनि असां वटि। इहे आहिनि मिड़ई हाणे वधी साईं सिंधी सॻी जाम थी हले। साईं 1000 ताईं आहे, 500 ताईं आहे, 400 ताईं आहे। बसि साईं लाड़काने मेले सभु कुझु ॾिठो तूं। बहितरीनु मशहूरु मेलो पाकिस्तान में ही। कहिड़ी शइ जे करे मशहूरु आहे? ही उठ मलाखड़ा घोड़ा। सालियाने में माजून ऐं किशमिश जा हट, मणियार का दुकान, तोड़े चौपाए धण जे सींगार जा स्टॉल पिण लॻल आहिनि, जॾहिं त ॿारनि लाइ झूला ऐं चिड़ियाघर तवजे जो मर्कज़ बणियल आहिनि। सालियाने में शरीक वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।